नाज़िर मेरा टीवी के रिपोर्टर निजामुद्दीन गंभीर की गिरफ्तारी खिलाफ ठारी मीरवा में साफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं रियाज़ हुसैन जांडियो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल जो असां हिन महिल हिते प्रेस क्लब ते ठरीमीरा प्रेस क्लब ते एहतजाज कयो आहे। उहो असांजो हिकिड़ो कलम धणी आहे भान सईदाबाद जो निज़ामुद्दीन गंभीर, उन ते बेगुनाह जेको आहे सो उतां जा सेवण जो बदमस्त SHO उन केस दाख़िल करे उनखे बेगुनाह उनखे बंदि करे छॾियो आहे। ऐं असां आला अख़्तियारनि खां अपील था कयूं IG सिंध खां त असांजे इन कलम धणी खे आज़ादु करे उनखे जेको आहे सो केस ख़तमु करे। बान सईदाबाद जो सहाफ़ी आहे असांजो दोस्त निज़ाम गंभीर, जंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस पंहिंजी जेको आहे सो हटंदनी ॾेखारी आहे। असां जेको आहे सो DIG खां ऐं आला अमलदारनि खां इहा अपील था कयूं त जेको आहे सो उन ख़िलाफ़ जेके केस आहे उहो ख़तमु करे उनखे आज़ादु करे। असांजे कागज़ कलम सां यारी अथी, असांजो धेड़ा अंधेरनि सां जारी अथी। असां वज़ीरनि अमीरनि जा चमचा न आहियूं। हक़ सच लिखण वारनि सहाफ़ियुनि ते हमेशह पुलिस बि ज्यादती कई आहे। वॾेरनि बासरनि चूंडियल नुमाइंदनि हमेशह उन्हनि खे कूड़नि केसनि में फासायो आहे। असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था त इहे केस ख़तमु करे इन्हनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं कलम धड़नि जी मालिकी कई वञे। हमेशह जीअं जेको साफ़ कलम धड़नि सां जेको पुलिस ज्यादती कंदी आई आहे, सेवन पुलिस जेको करे पई जेको आहे सो सहाफ़ियुनि सां ज्यादती, उनजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं असां जेको आहे सो आला अख़्तियारनि खां शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयूं था। ऐं जेको सहाफ़ी आहे कलम धणी आहे उनखे फौरी तौर जेको आहे सो आज़ादु कयो वञे। हितां जे ठरीमीरा जे सीनियर साहिबनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवण आला अख़्तियारनि खां उन्हनि अपील कई आहे, घुर कई आहे IG सिंध DIG हैदराबाद खां उन्हनि घुर कई आहे त जेको असांजो सेवण पुलिस जेका आहे भान सईदाबाद मेरान टीवी जे रिपोर्टर निज़ामुद्दीन गंभीर खे जेको आहे बिना जवाज़ कूड़ो केस दाख़िल करे उनखे वॾेरनि जी चुर्च ते गिरफ़्तार कयो आहे। उन्हनि खे फौरी तौर आज़ादु करण जो उन्हनि मुतालबो कयो आहे। ऐं न त ॿी सूरत में हिननि जो इहो ई चवण त ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो जेको आहे सो वसी कंदासूं।